नाज़रीन, ॾखण में ज़ैतून जो फसल मार्केट में अची वियो आहे, जॾहिं त ज़ैतून जो मुनासिब अघु न मिलण करे आबादगार परेशान आहिनि। शकील धारेजो जी रिपोर्ट। ॾखण में ज़ैतून जो मेवो पची मार्केट में अची वियो, पर ज़ैतून जा अघ घटि मिलण करे आबादगारनि जा ॿई हथ मथे ते अची विया आहिनि। घणनि बरसातुनि सबबि ज़ैतून जे मेवे खे बीमारी लॻी वई आहे, जंहिं सबबि आबादगारनि जो ख़र्च बि निकिरी न सघियो। अहिड़े नुक़सान ते आबादगार सख़्तु परेशानीअ जो शिकार थी विया आहिनि, जॾहिं त आबादगारनि हुकूमत खां ज़ैतून जा अघ वधाए नुक़सान जी पूराई करण जो मुतालबो कयो आहे। उन मौक़े ते आबादगारनि ऐं मज़दूरनि आवाज़ टीवीअ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो आहे त ज़ैतूननि जा बाग़ असांखे ठीके में आहिनि। 80,000 जरेब, 80,000 ते 80,000 ख़र्च। सो असांजो माल वेंदो आहे कोटिया, कराचीअ, सादिकाबाद, रहीम यार ख़ान, देरा गाज़ी ख़ान, मुल्तान। अघु कुल आहे 300। 100 रुपये पेटीअ ते किरायो ख़र्च आहे। 200 में असांजी पेटी ठेकेदारनि जी छा कंदी? 10-15 जरेब बाग़ ठीके ते आहे, माना मज़ूरी बि सही नथी निकिरे। उहो पटींदासीं 100 पेटी, उन जाइ ते था पटियूं 20, 15, 10 ईअं। असांजो कराचीअ बि वेंदो आहे, कंदकोट बि वेंदो आहे, सखर बि मोकिलींदा आहियूं, माना मुख़्तलिफ़ माल मोकिलींदा आहियूं। कराचीअ जो कराचीअ मोकिलींदा आहियूं, हल्को माल नंढियुनि मंडियुनि में मोकिलींदा आहियूं। रेट हाणे ताईं उहो 400, 450 मिले थी नंढी पेटी, वॾी पेटी 800, 700, 900, 1000 एसि ताईं अचे थी, पर मज़ो न आहे। माना उहो लख ते लख रुपयो ख़र्चु आहे जरेब ते, 2 लख रुपया। हाणे हिन जी पोज़ीशन वञी इहा बची आहे ज़ैतून जी, त बसि कमाई आहे उहा कयूं था, बाक़ी कमु हे चढ़ी वियो आहे करण खां। ज़ैतून असांजो मुल्तान बि वञे थो, कराचीअ बि वञे थो, कोटिया बि, ऐं जेको कचिरो थो ठहे त उहो नंढियुनि मंडियुनि में शिकारपुर बि वञे थो, ऐं वेझे हिते शिकारपुर थो वञे, कंदकोट ताईं वञे थो। ग़रीब माण्हू आहियूं, असांजो 30 छा थो थिए? अॼु वञो त 120 रुपया गिह जो किलो हूंदो, उते 220 रुपया गिह जो किलो थियो आहे। अटो महांगो थियो, हर शइ महांगी। असां ग़रीब माण्हू पोइ त असां काॾे वञूं? असांखे ॿियो को साधन असां कयूं था पेट गुज़र, उहो बि असांजो पूरो नथो थिए। हाणे वधीक तव्हांखे वज़ीर इमरान ख़ान खे अर्ज़ु आहे असांजी तनख़्वाह वधाई वञे। हेॾा पेटिया 20 रुपया पेटिया हूंदा आहिनि, हिकु बार कोको, ऐं मज़दूर आहिनि 250-300 रुपया मज़दूर जी ॾियारी आहे, त ख़र्चो वधीक आहे। अवां आबादगारनि तोड़े मज़दूरनि जा वीचार ॿुधा। जन चयो त हितां जा ज़ैतून कराची, लाहौर, मुल्तान तोड़े मुल्क जे ॿियनि केतिरनि ई शहरनि जे मार्केटुनि ॾांहुं मोकिलियो वञे थो, जॾहिं त अघ घटि हुजण करे ख़र्च नथा कढी सघूं। उन मौक़े ते आबादगारनि हुकूमत खां मुतालबो कंदे चयो आहे त ज़ैतून जे मेवे जा अघ वधाए असां मां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन नाइब धारेजो सां गॾु रिपोर्टर शकील धारेजो, आवाज़ टीवी न्यूज़ ॾखण।